बदीन ज़िले में टमाटनि जी मक़ामी फसल खे बरसातुनि सबबि नुक़सान पहुचण खां पोइ सिंध सूबे में टमाटनि जी क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। बदीन ज़िले खे टमाटनि जी पैदावार जे हवाले सां मुल्क में हिकु अहम हैसियत हासिल आहे, पर हिन साल सावणी में आबादगारनि जी महिनत बरसात सबबि ज़ाया थी वई। मक़ामी माण्हू मूजिबि बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात सबबि टमाटनि जी फसल मुकमल तौर ते तबाह थी वई, जंहिं सबबि हारियुनि खे ॿीहर बिज पोखणो पियो आहे। जंहिं खां पोइ हाणे आबादगार ऐं मंडियुनि वॾा वापारी नई फसल जे इंतज़ार में आहिनि। इन हवाले सां ज़राअत खाते जो चवणु आहे त बरसात सबबि 80,000 एकड़नि खां वधीक ज़मीन खे नुक़सान पहुतो आहे, जंहिं ते टमाटो पोखियल हो। ॿिए तरफ़ फसल जे देर ऐं सप्लाई रुकजण सबबि बदीन जे टमाटनि जी मंडी में ॿाड़ाई जो रुझान नज़र अची रहियो आहे, जिते कारोबारी सरगर्मियूं मुकमल तौर ते बंदि आहिनि। ज़राअत जे माहिरनि जो चवणु आहे त टमाटनि जे आबादगारनि खे नुक़सान जे अज़ाले, मंडियुनि में कारोबार जी बहाली ऐं टमाटनि जे रिकॉर्ड क़ीमतनि में इस्तेहकाम आणणु इन वक़्तु मुमकिन आहे, जॾहिं बदीन ज़िले जी नई फसल मार्केट में पहुचंदी। इन खां पोइ टमाटनि जूं क़ीमतूं मामूल ते अची सघनि थियूं।